بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. اللهم صل وسلم وبارك وأنعم على حبيبنا محمد. अॼु को दर्स जेको आहे इंशाअल्लाह नओं शुरू कयूं था, आदाब नबविया असां जेके इस्लाम में असांखे नबी जी तरफ़ां अदब असांखे नबी करीम सेखारिया आहिनि, उहो हिक ॿिए खे यादि करायूं ऐं जेके हदीसूं अचनि थियूं उन्हनि में या उन्हनि में जेके फ़ज़ल अचे थो या झल अचे थी, इन्हनि जा इंशाअल्लाह थोरा थोरा जेके ज़िक्र आहिनि देरि कोन कंदासीं तकड़ में, जीअं सभु केस हलंदे हलंदे कमु कंदे सिखंदो बि वञे त इन में इहो फ़ाइदो इंसान खे थींदो त काफ़ी असीं या असांजे दोस्त हिन दुनिया में इंसान जी गुज़रंदी थी ज़िंदगी गुज़रंदी थी वञे, ख़बर कान थी पए केॾी महिल इंसान हिन दुनिया मां वेंदो वञे त कॾहिं सिखंदो अदब नबवी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके असांखे अदब सेखारिया आहिनि, अख़लाक़ सेखारियो आहे ऐं जंहिं शयुनि खां झलियो आहे असांखे उहो ई मुख़्तसर करे असांखे जे मिली वञनि 5 मिंटनि में या 10 मिंटनि में, त इहो हिकिड़ो ॾाढो भलो शइ आहे। हूअं जे इंसान ॻोल्हे थो त हज़ारे सौ किताब खोले या हज़ारे किताब पढ़े त हिकिड़े किताब में इहा अदब हूंदो, ॿिए में हू हूंदो, त असीं जमा करे दोस्तनि खे अॻियां रखूं ऐं इंसान जो जेको क़सूर हूंदो अलाह सां माफ़ करे हिक ॿिए खे यादि कराईंदासीं। का शइ रहिजी वेंदी त का शइ उहो दोस्त असांखे ॿुधाइनि पर्सनल या ग्रुप में भले, त इंसान उहो बि उन खे बि वठी उन जा दलील ॻोल्हे ऐं हदीसूं जा जेकी क़ुर आयतूं आहिनि उहे ज़रूरी को को शइ हूंदे उन त पोइ उनखे तफ़सील सां करे ॿुधाईंदासीं। ऐं अॼोके जेको आहे इंशाअल्लाह ऐं सिवाक जेको मिसवाक जंहिंखे पाकिस्तान में ॾंदड़ था चवनि, त अॼु इहो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छो जो इन में हदीसूं तमामु घणियूं आहिनि, अंदाज़े में 100 खां मथे हदीसूं आहिनि। उन्हनि मां मशहूरु हदीस जेके सही बुख़ारी में आहिनि त लौला अन अशिक़ उम्मती क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौला अन अशिक़ अला उम्मती लअमरतुहुम बिस्सलात लअमरतुहुम बिस्सिवाक क़ब्ल कुल्ल सलाह औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबी करीम फरमाए थो त जे मां ॾिसां थो त पंहिंजे उम्मत ते मशक़त न कयां, तकलीफ़ न रखां, जे न त मां चवां हाणे त हर निमाज़ खां अॻु में ॾंदण ॾियनि। ठीकु आहे, हाणे नबी करीम इहो ॾंदण जो असांखे हुकुम कयो। हदीसूं तमामु घणियूं आहिनि, असीं कोन था हिकिड़ी बसि जे हदीस ॿुधायूं था त इंशाअल्लाह उन जो इंशाअल्लाह तफ़सील ॿुधायूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो असांखे सिवाक जो हुकुम कयो आहे। छो जो नबी करीम ॿी हदीस में आहे त सिवाक मतहरतुन फम मरदातुन लिर्रब, नबी करीम ॿिए बार में चए थो त वात जी पकाई आहे, अलाह जी रज़ाई आहे। सो इहे ई काफ़ी हदीसूं मुख़्तलिफ़ अचनि थियूं, रुगो हुननि जा लफ़्ज़ थोरा मट आहिनि। त असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिवाक जो हुकुम ॾिनो आहे। त हाणे सिवाक कहिड़ो आहे, नबी करीम कहिड़ो सिवाक इस्तेमालु कंदो हो। वधि में वधि नबी करीम खे सिवाक वणंदो हो अल अर्राक, वण आहे हिकिड़ो, उन जो नालो आहे अर्राक। पाकिस्तान में मां सम्झां थो उनखे ख़बर चवंदा आहिनि सिंधीअ में, उन जी पाड़ निकिरंदी आहे। असांजे पाकिस्तान मां काफ़ी ॾिठा हुते त उहे उन टारियूं पिया भॼनि ऐं असुलु उन जी जेकी पाड़ आहे उहो इस्तेमालु थींदी आहे, जेकी नबी करीम ऐं सहाबी इस्तेमालु कंदा। अलाए छाजे लाइ ख़बर मूंखे बि कान्हे, पर यानी उनजी जेकी पाड़ आहे न उहा इस्तेमालु कंदी आहे। इहो वण जेको असांजे पाकिस्तान में जेको निकिरे थो, इहो ख़बर लॻे थो त चिकी मिटी ते आई उन कोटड़ ॾाढो सुठो थींदो आहे। हिते अरबी ज़मीनुनि ते जिते रेती आहे न उते निकिरंदो आहे, उहो सवलो थींदो आहे कोटड़। बहरहाल ईसा जो इहो राक जेको वण आहे, नबी करीम वधि में वधि इहो इस्तेमालु कंदो हो। इन मां बि 2 नमूना आहिनि ॾंदण, हिकिड़ो नर आहे, ॿियो मांदी हूंदो आहे। मांदी जेको आहे न उनखे चकण ते त थधो हूंदो आहे, गरम न हूंदो आहे, ऐं नर जेको हूंदो आहे उन ते ॿारनि जीअं बला जी शिकिल हूंदी आहे न, ईअं हूंदो आहे। उहो वात में विझंदे मिर्चनि वांगुरु लॻंदे। त नबी करीम खे इहो जेको नर हूंदो आहे, जंहिंखे चवंदा आहिनि मिसवाक तकर, उहो नबी करीम खे ॾाढो पसंदि हूंदो, छो जो तेज़ हूंदो ऐं वात खे साफ़ु करण में सुठो आहे। उहो बि सुठो आहे जेको ॿी बि, पर उहो वात में ॻरंदो वेंदो आहे, जीअं मिटी ॻरंदी आहे न ईअं उनजी चमड़ी जेकी मांदी था चवनि उनखे, त उहो आहे। ॿियो नमूनो जेको नबी करीम जेको वधि में वधि जंहिंजो शजर बुशाम जो वणु जबलनि में थींदो आहे, यानी घटि पाणी पीअंदो आहे, जबलनि में थींदो आहे, ऐं उनखे ॾारी खे भञंदे जीअं तेल निकिरंदो आहे, ऐं उन मां ई तेल कढंदा आहिनि जेको ईरान मां ईंदो आहे, बिलसान चवंदा आहिनि तेल उनखे। त इहो तेल जेको आहे बहितरीनु तेल हूंदो आहे, पाकिस्तानी ॾाढो वठंदा आहिनि इहो शइ। बेसान
जेको तेल ईरान खां ईंदो आहे जबलनि खां, इहो महांगो तेल हूंदो आहे, छो जो इहो वणु हूंदो आहे बुशाम चवंदा आहिनि। ऐं नबी करीम खे ॾाढो वणंदो हुओ इहो बि। जबलनि मां केरु बि ईंदो हुओ, सहाबी टारियूं पटणु वेंदा हुआ या काठियूं करणु वेंदा हुआ जबलनि मां, त पोइ नबी करीम खे चवंदो हुओ बुशाम पटे अच। पोइ साईं जे लाइ पटे ईंदा ऐं मस्जिद में रखी छॾींदा हुआ त माण्हू जेके बि ॾंदण ॼनि। ठीकु आहे, अदब सुवाग जो कहिड़ो आहे असां उहो जल्दी जल्दी ॿुधूं। वॾो थियो मैसेज त पहिरियों त साॼे हथ सां माण्हू साफ़ु करे, ऐं पहिरियों साॼो पासो ॾंदण जो साफ़ु करे उन खां, ऐं ज़बान खे बि इहो इन सां साफ़ु करे। कोशिशि करे 24 कलाकनि जे राति ॾींहंनि खां पोइ उन जेकी मुंडी ॾंदनि जी जेकी थींदी आहे उहा कटे वरी ॿी खे हेठां इस्तेमालु करे, छो जो साॻी उन में बदबू रहंदी आहे। ठीकु आहे, ऐं इहो बि आहे त भला इहो बुशाम या राख न मिलियो त कहिड़ो वण बि माण्हू इस्तेमालु करे सघे थो, पर सुनत हिन शइ जी आहे, सुनत हिन शइ जी आहे। ठीकु आहे, ऐं हर टाइम इस्तेमालु करे सघे थो, हर टाइम इस्तेमालु करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में वेंदो हो त इस्तेमालु कंदो हो, वरी घर ईंदो हो त दर ते बि ॾंदड़ ॾींदो। ऐं हज़रत अली बि इहो रिवायत में अचे थो त जॾहिं बि घर वेंदो हो त फातिमा ज़हरा ॾंदड़ ॾींदी हुई, पाण बि ॾंदड़ ॾींदी। इन मां जेके शादीशुदा आहिनि उहे सम्झी वेंदा। हज़रत अली शेर चयो आहे ॾाढो मिसवाक में, त मां जॾहिं बि फातिमा जे वात में ॾिसां थो सुवाक त मूंखे यानी कावड़ थी लॻे, बहरहाल यानी गैरत जीअं सम्झो। ठीकु आहे, त इहा शयूं ॾाढो साहबनि वटि मशहूरु हो, ऐं रिवायतूं काफ़ी अचनि थियूं त जंगनि खां अॻु में बि इस्तेमालु कंदा, छो जो मौत मुंहं में लाॾे वञूं त वात में बदबू न हुजे। राति जो नबी करीम इब्न अब्बास चवंदो राति जो उथंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पहिरियां शुरू मिसवाक कंदो हुजे, सुबुह जो उथंदो निमाज़ खां अॻु में त मिसवाक इस्तेमालु कंदो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदो हो त केर बि अचे थो ॿाहिरां त यानी ॿाहिराड़ी खां अचे थो त मुंहिंजे लाइ ॾंदड़ खयो अचे। इहा सुनतूं आहिनि इन सुवाक जूं। इंशा अलाह असीं इन ते बि अमल कंदासीं ऐं दोस्तनि खे बि चवंदासीं त इंसानु ॾंदनि जी वात जी सफ़ाई रखे, छो जो मस्जिद में कॾहिं कॾहिं माण्हू वञे थो निमाज़ में, बरसाति निमाज़ पढ़े थो, कंहिंजे वात मां बदबू अचे थी, ॾाढी कावड़ थी लॻे, पर हाणे छा इंसानु करे। इहा हिकु बद इख़लाक़ी इंसानु इस्लाम सिखियो आहे, दीन असांजो दीन अहिड़ो आहे जो इंसान खे साफ़ इंसान करे पैदा कयो आहे। जन त इंसानु इस्लाम खां सवाइ जानवर आहे, बिल्कुलु जानवर जीअं चइबो आहे। त अलाह ताला असांखे तव्हांखे हीउ दीन असांखे ॾिनो आहे, त इन दीन ते असीं हलूं त इंसाननि थी ऐं घुमूं फिरूं। हादा ما تيسر قوله إن كان صوابا فمن الله وإن كان خطأ فمن نفسي والشيطان. والصلاة والسلام على سيدنا